वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडियो केरु ऐं किथां जो हुयो ऐं जलाल चांडियो कंहिंजो पुटु हुयो। जलाल चांडे कॾहिं मौसीक़ी जी तरफ़ कदम रखियो। जलाल चांडे जो उस्ताद केरु हुयो। जलाल चांडे जा पुट घणा आहिनि ऐं जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया मां कॾहिं वफ़ात कई। तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। दोस्तों असांजे चैनल ते मुख़्तलिफ़ वीडियो पिया आहिनि। जेके नवां असांजा सब्सक्राइबर आया आहिनि उन्हनि जे करे हे तफ़सीली वीडियो ठाहियूं था त जलाल चांडी जो मुकमल डिटेल वीडियो आहे। तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। दोस्तों जलाल चांडियो ज़िलो मोरो ऐं शहर फुल जेको आहे सो ॻोठु आहे हिकिड़ो हाजी फैज़ महमद जे घर में जनमु वरितो 1964 में। दोस्तों हाजी फैज़ महमद चांडियो हिकु भाॻनि वारो शख़्स हुयो जंहिंजे घर में जलाल चांडे कदम रखिया। जलाल चांडियो पैदा थियो। जलाल चांडियो नंढे हूंदे खां ई ॻाइण जी तरफ़ तमामु घणो उनखे शौक़ु हूंदो हुयो। मुख़्तलिफ़ फ़नकार उन टाइम जा उन्हनि जा कलाम ॿुधंदो रहंदो हुयो ऐं पढ़ाई जी तरफ़ ऐं ॿियनि कमनि जी तरफ़ जलाल चांडे खे रुझान ई न हुयो। हाजी फैज़ महमद चांडियो जलाल चांडे सां तमामु घणो नाराज़ बि रहंदो हुयो। छाजे करे जो हाजी फैज़ महमद चांडियो चवंदो हुयो त पुटु मुंहिंजो सुधरे ऐं तालीम हासिल करे ऐं शहर में हिकु बहितरीनु फ़नकार बल्कि बहितरीनु इंसान थी गुज़ारे। हाजी फैज़ महमद चांडियो जेको आहे सो ॻाइण जे लाइ तमामु घणो मुख़ालिफ़ हूंदो हुयो जलाल चांडे जो। ऐं हाजी फैज़ महमद चांडे पोइ जलाल चांडे खे वञी हिकु स्कूल में दाख़िल कयो। जलाल चांडे जो पढ़ण जी तरफ़ बिल्कुलु ध्यानु न हुयो। जलाल चांडे जो मौसीक़ी जी तरफ़ तमामु घणो रुझान हूंदो हुयो ऐं जलाल चांडे खे शौक़ु बि हुयो। त पोइ उन तालीम न हासिल कई। मास्तर कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडियो उन स्कूल मां भॼी आयो ऐं पढ़ाई खे छॾे ॾिनई। त पोइ वरी हाजी फैज़ महमद चांडे जलाल चांडे खे हिकु दर्ज़ी वटि जेको आहे सो वञी बीहारियो त जीअं दर्ज़ को कमु सिखे ऐं को हुनरु सिखे ऐं पंहिंजो दुकानु खोले उन में रोज़गार करे। त जलाल चांडियो उते कपिड़ा सिबंदे सिबंदे फ़नकारनि जा गीत ॻाईंदो रहंदो हुयो ऐं गीत मुस्कुराईंदो रहंदो हूंदो मुस्कुराईंदो। त पोइ अहिड़े तरीक़े सां उन दर्ज़ी वटां बि जलाल चांडियो निकितो। पोइ कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडियो पाण भॼी वियो या दर्ज़ी बेज़ार थी उनखे जवाबु ॾेई कढी छॾियो। हाजी फैज़ महमद चांडियो कावड़ में अची जलाल चांडे खे ॿ टे चंबा बि हयां, लेकिन जलाल चांडे खे हिकु अज़म हुयो दिलि में। जलाल चांडे खे हिकु शौक़ु हुयो दिलि में त मां फ़नकार थियां ऐं पाकिस्तान जो छा बल्कि पूरी दुनिया जो हिकु बहितरीनु फ़नकार थी ॾसियां। माण्हुनि खे छा ख़बर हुई, ओस पास जे माण्हुनि खे कहिड़ी ख़बर हुई त जलाल चांडियो अॻिते हली हिकु नायाबु फ़नकार थींदो। जलाल चांडे जा मुख़ालिफ़ ऐं जलाल चांडे खे हासेकार माण्हू पादर हणाइण जे लाइ बि हाजी फैज़ महमद चांडे जो दर खड़काए ऐं जलाल चांडे जी वञी शिकायत कंदा हुया। त पोइ जलाल चांडे खे हाजी फैज़ महमद चांडियो कावड़ करे मारींदो बि रहंदो हुयो। लेकिन जलाल चांडियो जॾहिं बि वेंदो हुयो माल चारण या बकरियूं चारण त जलाल चांडे वटि टेप रेडियो हिकिड़ो हथ में हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो गीत गुनगुनाईंदो रहंदो हुयो। त पोइ अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो उते ई उन्हनि जे ॻोठ में हिकिड़ो जेको आहे सो पीर आहे उन ते हिकिड़े ॾींहुं मेलो लॻो। मुख़्तलिफ़ सॼे सिंध जे तर जा जेके फ़नकार हुया नंढा वॾा टोटल आया, लेकिन जलाल चांडे खे बि उन मेले में घुरायो वियो। जलाल चांडियो बि उन मेले में वियो। जॾहिं सभिनि फ़नकारनि गीत ॻाए फ़ारिग़ थिया, जलाल चांडे जो जॾहिं वारो आयो त जलाल चांडे हिकु बहितरीनु आवाज़ सां बहितरीनु सॉन्ग चया, सूफ़ियाना कलाम चई। उन टेम खां वठी जेके सिंध जा जेके ओस पास जा जलाल जा पाड़ेसिरी हुया जेके इन मेले में आया हुया उन जलाल चांडे जा तारीफ़ करंदे न रुकिया। हाजी फैज़ महमद चांडे खे वञी पाड़ेसिरियुनि चयो त हाजी फैज़ महमद चांडिया पुटु तुंहिंजो हिन मुक़ाबले में तमामु घणो सुरखुरू थियो आहे ऐं पुटु तुंहिंजो बहितरीनु फ़नकार थींदो। पोइ जॾहिं हाजी फैज़ महमद चांडियो जॾहिं जलाल चांडियो घर वियो पंहिंजे पीउ खां ड्रिजंदो त मतां पादर न हणे, लेकिन हाजी फैज़ महमद चांडे जलाल चांडे खे भाकुर पाए ऐं बाज़ाब्ता तौरु मोकल ॾिनई त जलाल चांडिया तूं वञी अॼु खां पोइ ॻा, तोखे केर बि न रोकींदो। दोस्तो ईअं कंदे कंदे जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार थियो ऐं ॻाईंदे ॻाईंदे उरूज सां गॾु ज़वाल सां गॾु उरूज बि जलाल चांडे तमामु घणो ॾिठो। उहो आख़िरी ॾींहुं हुयो 2001 10 जनवरी जंहिं ॾींहं ते जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया मां ऐं हिन सिंध वासियुनि मां अलविदा करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां वञी मिलियो। जलाल चांडे जी इहो सफ़र ऐं इन कहाणीअ में जलाल चांडे जा मुख़्तलिफ़ हेठायूं मथायूं आयूं, लेकिन जलाल चांडे अहिड़ी पोख पोखी जो अॼु ताईं बि 2025 में बि
जलाल चांडे जा किस्सा ऐं जलाल चांडे जूं ॻाल्हियूं माण्हू अॼु ताईं बि गुनाइनि था ऐं ॿुधनि था ऐं ॾिसनि था। जलाल चांडियो अहिड़ो बहितरीनु सिंध जो फ़नकार थी ॾसियो ऐं उन खां अलावा हिकु बहितरीनु इंसान थी ॾसियो। त दोस्तो इहो हुयो तफ़सीली वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी